घोटकी बल्दियाती चूंडनि दौरान सियासी तकरार जारी। अली गौहर महर ग्रुप जे माण्हुनि जीडीए उम्मीदवारनि ते हिकु हफ़्ते दौरान ॿी एफआईआर घोटकी थाणे ते दाख़िल थी वई। मीर हसन कोराई पारां घोटकी ए सेक्शन थाणे ते मुंशी शबराती मुंशी अब्दुल हलीम यासीन पीरज़ादो ते केस दाख़िल करायो वियो। एसएसपी घोटकी अली गौहर महर जे इत्तेहादिन जीडीए जे उम्मीदवारनि ख़िलाफ़ कूड़ियूं एफआईआर करे हैरासमेंट करे थो। इलेक्शन कमीशन नोटिस वठे। हाजी खान महर एफआईआर नंबर 192 में जवाबदारनि ख़िलाफ़ मौतमार धमकियुनि ऐं इरादा क़त्ल जा सेक्शन लागू कया विया। महर ग्रुप अॻुवाणनि पारां पुलिस ते वंगारो हुजण जो इल्ज़ाम। यादि रहे त मीर हसन कोराई हिकु हफ़्तो अॻु रंग अली शाह पीरज़ादो ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करायो हो। जीडीए जे 40 खां वधीक उम्मीदवारनि पारां पुलिस ख़िलाफ़ घोटकी जी अदालत में पटीशन दाख़िल करायूं वयूं हुयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।